बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शाल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशह मुस्कराईंदा रहो। दोस्तो, असांजी अलफ़ लैला सीरीज़ जो किसो गुलनाज़ बहरिया ऐं उन जे पुट जो ॾाढो हिकिड़ो दिलचस्प किसो हुयो जेको कल्ह असांजो किसो पूरो थियो। अॼु असां तव्हां सॼणनि जी ख़िदमत में, छो जो खोड़ दोस्तनि कमेंट्स में चङे टाइम खां इहा फरमाइश पे कई त असांखे सैफुल मलूक ऐं बदियु जमाल जो किसो जेको आहे त ॿुधायो। सो दोस्तो, अॼु असां तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सैफुल मलूक ऐं बदियु जमाल जो मशहूरु किसो आहे जंहिं ते मार्केट में तव्हांखे किताब मिली वेंदा। तमामु मशहूरु किसो आहे, फिल्मूं ठहियल अथसि। अॼु उहो किसो असां तव्हांजी ख़िदमत में पेश पिया कयूं। असांजी वधि खां वधि कोशिशि आहे त तव्हां प्यारनि जे ख़िदमत में भले खां भला किसा इख़लाक़ी विंदुर जी विंदुर पर इख़लाक़ जो इख़लाक़ अहिड़ा किसा तव्हांजी नज़र ख़िदमत में पेश कयूं। उन ई सिलसिले में अॼु असां तव्हांखे सैफुल मलूक ऐं बदियु जमाल जो दोस्तनि जी फरमाइश आहे भरपूर, उन ते अॼु असां तव्हांखे उहो किसो पिया ॿुधायूं। हाणे हलूं पिया किसे ते। दोस्तो, ॻाल्हि था कनि त कंहिं ज़माने में हिकिड़ो नेक बादशाह रहंदो हो, कंहिं मुल्क ते हुकूमत पियो करे। मोहम्मद बिन सबाइक नालो हुयुसि, मोहम्मद बिन सबाइक। खुरासान ईरान वारो पासो जेको आहे उन ते हुनजी हुकूमत आहे। पंहिंजे दौर जो वॾो अज़ीम बादशाह हुयो। हर साल कंहिं न कंहिं मुल्क ते चढ़ाई, हर साल कंहिं न कंहिं मुल्क ते चढ़ाई, कब्ज़ा कंदो कंदो पंहिंजी सल्तनत खे वधाईंदो पियो वञे। पर पंहिंजे मुल्क जे हिसाब सां वॾो इंसाफ़ पसंदि, नेक दिलि ऐं सखी बादशाह। हिन बादशाह खे जी ईअं सम्झो त हिकिड़ी ख़ूबी चइजेसि या कमज़ोरी चइजेसि, हुनजी इहा हूंदी जो हुनखे कचहरियुनि जो कोॾियो हूंदो हो बादशाह। ऐं उन कचहरियुनि में कोशिशि करे चवंदो हो त किसा ॿुधनि। जॾहिं बि को अहिड़ो किसो ॿुधंदो हो जेको हिनखे ॾाढो वणंदो हो त हे उन किसे ॿुधाईंदड़ खे उन जे एवज़ में वॾो इनाम ॾींदो हो। शाही पोशाक ॾेसि, 1000 दीनार ॾेसि, सुवारीअ लाइ भलो घोड़ो ॾेसि, मतिलबु ॿिया इनाम ऐं इकराम हुनखे ॾींदो। पोइ उन जे करे बादशाह वटि परे परे खां बि माण्हू ईंदा हुआ जेके बादशाह खे अची किसा ॿुधाईंदा हुआ। छो जो हुननि खे इहा ख़बर हूंदी त बादशाह खे जेकॾहिं किसो पसंदि आयो त बादशाह असांखे ठाहे छॾींदा, इनाम सां नवाज़े छॾींदा। बादशाह जो हिकिड़ो वज़ीर हो, उन खे इहा शइ न वणंदी। बादशाह हुयो, मर्ज़ीअ जो मालिक हुयो, पर बादशाह जो इहा सखावत कंदो हो त हुनखे इहा शइ ॾाढी बुरी लॻंदी, ॾाढी हुनखे बुरी लॻंदी त बादशाह ईअं उॾाए छो थो। मतिलबु उस कंहिंखे सहंदो कोन हो। हाणे ईअं कोन को बादशाह जे हुकूमत जो हुनखे ख़्यालु पियो थिए त बड़ा बादशाह पियो थो मिल्कियत उॾाईंदो वञे, खज़ाना ख़ाली था थियनि। न, हुनजी इहा हूंदी माना कंहिंखे सहंदो कोन हो। उन्हनि ॾींहंनि में हिकिड़ो सौदागर हुयो, हसन नालो हुयुसि। उन जे कननि ते बची इहा ॻाल्हि पए थी। उहो हसन पाण सौदागर जेको हुयो वॾो आलिम, फाज़ुल ऐं शाइर हुयो।
बादशाह खे ख़बर पई त हिकिड़ो सौदागर आयो आहे हिते, वॾो इल्म वारो आहे, वॾो कचहरीअ जो कोॾियो आहे। बादशाह हुन ॾे माण्हू मोकिलियो। बादशाह जो शौक़ु जो हूंदो त बादशाह हिन में ऐब न सम्झंदो। बादशाह सम्झंदो हुन वटि हुनरु आयो त हुनजे लाइ इहा इज़त जी ॻाल्हि, भले हुनखे इज़त ॾेई ऐं मां घुरायां। बादशाह जो हुन ॾे नियापो कयो त उहो सौदागर जेको हसन हुयो उहो बादशाह जी ख़िदमत में अची हाज़िर थियो। बादशाह हिन खे पाण वटि वेहारे बादशाह हिन सां वज़ीर जी ॻाल्हि कई त यार मुंहिंजो वज़ीर आहे, उन खे अलाए छो मुंहिंजो हे जेको तरीक़ेकार आहे इहो नथो वणे। उहो नथो सहे त मां कंहिंखे इज़त ॾियां, कंहिंखे इनामनि सां नवाज़ियां। भला मुंहिंजा ख़ज़ाना त अणखुट ख़ज़ाना आहिनि, कहिड़ो मुंहिंजे ख़ज़ाननि खे खोट थींदी। हर साल को न को मुल्क मुंहिंजे हुकूमत में शामिलु थो थिए। सो वज़ीर खे इहा ॻाल्हि नथी वणे ऐं मां वज़ीर जी उहा परवाह कोन थो कयां। मां पियो किसा ॿुधंदो आहियां, जंहिंजो किसो मूंखे वणंदो आहे त मां उनखे इनाम सां नवाज़े छॾींदो आहियां। हाणे तोखे मां घुरायो आहे, तूं बि मुल्क घुमियो, मूंखे अहिड़ी को किसो ॿुधाए, अहिड़ो को किसो ॿुधाए जेको मां कॾहिं न ॿुधो हुजे। ऐं मुंहिंजो तोसां वाइदो आहे, ॿियनि खे मां ईअं इनाम ॾींदो, तोखे ईअं सम्झो स्पेशल मां प्रोटोकॉल थो ॾियां त जेकॾहिं मूंखे तुंहिंजो किसो पसंदि आयो त मां तोखे इनाम में जागीरियूं बि ॾींदुसि, कोट किला बि ॾींदुसि, तुंहिंजी इज़त अञा वधाईंदुसि, पंहिंजे हुकूमत जा अख़्तियार बि तोखे तुंहिंजे हथ में ॾींदुसि, तोखे कंदुसि मां पंहिंजो वज़ीर। हिन जी जाइ ते मां तोखे पंहिंजो वज़ीर कंदुसि, पाण सां गॾु विहारींदुसि। तूं मुंहिंजे रयत ते हुकूमत कंदे, पर इहो तॾहिं थींदो जॾहिं जीअं मां चाहियां थो कंदे तॾहिं। वॾी आख़िर ताजिर हसन बादशाह खे अर्ज़ु कयो त बादशाह सलामत, जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे जो तव्हां था चओ त सॼी उमिरि तव्हां किसा ॿुधाइनि, हाणे मूंखे कहिड़ी ख़बर त तव्हां किसो इहो ॿुधो आहे अलाए न ॿुधो आहे। सो हाणे तव्हां अॼु ऑफर अहिड़ी कई आहे ऐं मूंखे उमेदु आहे त मां तव्हांखे किसो बराबरि अहिड़ो ॿुधाईंदुसि जो तव्हांजो न ॿुधलु हूंदो। पर हाणे इन जे लाइ मूंखे 1 साल छॾियो, मूंखे 1 साल छॾियो, पोइ जहिड़ो तव्हां चओ था न मां अहिड़ो किसो ॿुधाईंदुसि जो तव्हां पंहिंजी उमिरि में न ॿुधो। बादशाह चयसि ठीकु आहे, तोखे साल मां मोहलत थो ॾियां। बादशाह शाही पोशाक घुराई, उहा हिनखे ॾिनी। हिनखे चई त तोखे इन लाइ का बि ज़रूरत पवे इन मुंहिंजे कम जे लाइ साल में, त उहा मां तुंहिंजी ज़रूरत पूरी कंदुसि। पर साल पूरो थिए मूं वटि तोखे अचिणो आहे ऐं मूंखे किसो ॿुधाइणो। ताजिर बादशाह खां मोकिलाए निकितो, आयो पंहिंजे घर पहुतो। वॾो ताजिर हुयो, हिन जा ग़ुलाम बि चङा हुआ, बाना। हिन 5 ग़ुलाम चूंडिया जेके लिखियल पढ़ियल हुया, इल्म सां अदब सां वास्तो हुजे। 5 ग़ुलाम चूंडे उन्हनि खे पाण पंहिंजे साम्हूं घुरायूं। हर हिक खे 5000 दीनार ॾिनई। 5 ग़ुलामनि मां हर हिक खे, उहे जेके चूंडियई ग़ुलाम, 5000 दीनार फी माण्हूअ खे हिन ॾिनो। हिननि खे चई त ईअं सम्झो त मां तव्हांखे अॼु जे ॾींहं लाइ पालियो हो, पाण वटि रखियो हो।
हाणे बादशाह जो हिकिड़ो कमु आहे, मतिलबु आहे हिकिड़ो बादशाह जो, उन मतिलबु पूरे करण में तव्हां मुंहिंजी मदद कंदा। हुननि जे साईं तव्हां हुकुम कयो, असां तव्हांजा ग़ुलाम आहियूं, बाना आहियूं, चाहींदव त असां पंहिंजी जान बि ॾेई सघूं था। हिन जे मां तव्हांजी जान नथो वठां। ॿुधाई हिननि खे त बादशाह हितां जो जेको आहे सो किसनि जो शौक़ीनु आहे, कहाणियुनि जो शौक़ीनु आहे। सॼी उमिरि बादशाह इहे किसा पियो ॿुधाए ऐं जेके किसा ॿुधाईंदासीं उन्हनि खे बाक़ाइदे इनामनि सां नवाज़ींदो आहे। पर बादशाह अॼु मूंखे घुराए ऐं बादशाह हिकिड़ी अजीब फरमाइश कई आहे त मूंखे अहिड़ो किसो ॿुधाए जेको अजीब ऐं ग़रीब किसो हुजे ऐं मां पंहिंजी उमिरि में अहिड़ो किसो न ॿुधो। सो हाणे बादशाह त सॼी उमिरि बि किसा ॿुधाए। मूंखे लॻे थो त सैफुल मलूक जो किसो जेको आहे इहो बादशाह किसो न ॿुधो हूंदो, इहो बादशाह किसो न ॿुधो हूंदो। हाणे मां तव्हांखे पैसा बि ॾिना आहिनि, हाणे तव्हां हितां वञो, मुख़्तलिफ़ मुल्कनि में वञो, उतां जा आलिम, अदीब, बुज़ुर्ग, महिमान सराहनि में वञी रहो, माण्हुनि खां पुछो। हर मुल्क में अहिड़े क़िस्म जा माण्हू हूंदा जेके कचहरियुनि जा कोॾा हूंदा ऐं किसा कहाणी पढ़ंदा हूंदा। उतां वञी तव्हां मुंहिंजे लाइ सैफुल मलूक जो किसो ॻोल्हे अचो ऐं जेकॾहिं तव्हांखे ख़बर पए त कंहिं माण्हू वटि इहो किसो आहे पर उहो लालची आहे, मुफ़्त में न ॾींदो, जेको सोन घुरेव, चांदी घुरेव, दीनार घुरेव, उहो उन सां ॿोली कयो। जेके तव्हां वटि आहिनि, हे मां 5000 दीनार हिक हिक खे ॾिना आहिनि, उहे ॾियोसि, बाक़ीअ जो हुन सां वाइदो कयो, बाक़ीअ जो हुन सां वाइदो कयो त मां तोखे बाक़ीअ सां ॾींदासीं। कहाणी खणी मूं वटि अचो, जेको तव्हां 5 मां इहा कहाणी खणी मूं वटि ईंदो, मां उनखे आज़ादु बि कंदुसि, उनखे इनाम इकराम सां बि नवाज़ींदुसि। हाणे हुननि चयो साईं हाणे हुकुम कयो, कीअं केॾे वञूं, केॾे वञूं? 5 हुया। ताजिर हसन उन्हनि मां हिकिड़े खे चयो त तूं त वञ हिंदुस्तान वारे पासे। हिंदुस्तान तॾहिं यको इहो हिंदुस्तान हुयो, हीउ पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाल, इहो यको, इहो सॼो हिंदुस्तान हुयो। ओॾे वञ, हिंदुस्तान जा सूबा, ॿिया नंढड़ा नंढड़ा मुल्क, उते वञ। ॿिए खे चई तूं अजम ॾे वञ ऐं चीन मुल्क ॾे। 3 खे चई त तूं वञ खुरासान वारे पासे ॾे, जेके बि उते मुल्क ऐं सूबा आहिनि वञ। 4 खे चई त तूं वञ ओलह वारनि मुल्कनि ॾे, जेके अॼोका अंग्रेज़ मुल्क चऊं, यूरोप चऊं जंहिंखे मिसाल, ओॾे वञ। बाक़ी जेको 5 बचो उन खे चई त तूं शाम ऐं मिस्र जा जेके इलाइक़ा आहिनि तूं ओॾे वञ। साईं जेको तव्हांजो हुकुम। ताजिर हिननि जे लाइ हिकिड़ो फार कढाई, हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु कराई त कहिड़े ॾींहं ते सफ़र ते वञनि त कामयाबु थींदा। हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु कई। उहो ॾींहुं जीअं आयो हिननि खे चई त हाणे वञो मुंहिंजे कम सां, मुंहिंजो मक़सदु वञी पूरो कयो। जिंद जान पंहिंजी कोशिशि कजो, जिंद जान जी कोशिशि कजो। ऐं जे वफ़ादार आहियो त भले जान ॾियणी पए त उन खां बि नक़ीबाइजो, उन खां बि तव्हां नक़ीबाइजो। पर जेको आहे त वञी कहाणी ॿुधो। हे सौदागर खां मोकिलाए हे रवाना थिया, जंहिं जंहिं तरफ़ हर हिक खे चयो हुई, हर को उन तरफ़ रवानो थियो। सौदागर इंतज़ार में, हलो हलां। हाणे ईअं सम्झो सौदागर ॾींहं पियो करे, छो जो ऑफर वॾी हुअसि।
महीनो गुज़रियो, 4 ॼणा मोटी आया, 4 ॼणा मोटी आया महीने। साईं असां जिन पासनि ते तव्हां चयो असां होॾे वियासीं, असां ॾाढी ॻोल्हा कईसीं, पर इहो जेको तव्हां किसो चयो आहे, इहो किसो असांखे किथे बि अहिड़ो माण्हू न मिलियो, न को ॾस पतो मिलियो जो असां वञी उन माण्हू सां मिलिया। नेठि मायूस थी, नामुराद थी ऐं मोटी आया। मतिलबु असां खां इहो कमु न थी सघे। तादिर परेशान थी पियो त भला हाणे छा कयां। बादशाह सां वाइदो कयो, मूंखे निकिरणो पवंदो छा, महीने में 4 मोटी आया। हल अञा हिकिड़ो आहे, उन जो इंतज़ारु कयां। हाणे उहो जेको पंजो हुयो, जंहिंखे शाम ऐं दमिश्क वारे पासे ॾे, मिस्र वारे पासे ॾे मोकिलियो आहे, उहो पंजो ग़ुलाम बि साईं सफ़र कंदो 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 नेठि वञी शाम मुल्क में पहुतो। शाम मुल्क जो दमिश्क शहर अॼु बि आहे। जॾहिं उते आयो ॾिठईं ॾाढो ख़ूबसूरत मज़बूत शहर हुजे, ॾाढो सुहिणो सिंगारियल शहर हुजे, वण टिण चश्मा, बाग़ बाग़ीचा। उते रही पियो, मुसाफ़िर खाने में रही पियो। जेके मुसाफ़िर अचनि उन्हनि खां पुछे, बाज़ारि वञे माण्हुनि खां पुछे, पर अहिड़ो माण्हू अञा हिनखे न मिलियो। हाणे हे इन में हुयो त बसि भला हाणे हितां निकिरां, वरी कंहिं ॿिए पासे वञा जंहिंसां मुंहिंजो कमु थिए। हीउ बाज़ारि में निकितो, जीअं अॼु भला ॾिसां, न त पोइ भला हितां निकिरां। हीउ बाज़ारि में आयो, ईअं वञे पियो त हिकिड़ो नौजवान हुजे, हे ईअं पंहिंजे हिन ख़्याल में हुजे, हिकिड़ो नौजवान तकिड़ो तकिड़ो अची हिनखे कुल्हो लॻो, नौजवान जो टकराइजी टकराइजी जो हिन खसां पियो हो। हिन पुछियुसि, अदा ख़ैर त आहे, केरु आहे, छा थियो थी, केॾे भॻो थो पियो वञी। हिन चयसि त, नौजवान चयसि त यार हिते रहंदो आहे हिकिड़ो वॾो इल्मु वारो माण्हू आहे, पोइ अहिड़ो वॾो आहे इल्मु वारो, अकुल वारो, हुनजी डेली कचहरी लॻंदी आहे। पोइ पंहिंजा ज़माने जा ईअं किसड़ा खणी ॿुधाईंदो आहे, पर अहिड़ा जो बराबरि असां कॾहिं न ॿुधाए। पोइ हर कंहिंखे ख़बर आहे त इहो मुक़ररु टाइम अथसि, पोइ बाक़ाइदे हुन वटि हर को अची वेहंदो आहे ऐं किसा खणी ॿुधाईंदो आहे। सो मां बि ओॾहि वियुसि पई, मूंखे थी वई देरि, ओॾहि पई वियुसि। सो तकड़ में तोखे मूंखे पासो लॻी वियो, माफ़ु कजांइ यार, मां ओॾहि पई वियुसि, इन लाइ पियो डुकां। ॿियो न त तकिड़ो पियो वञा त हुनजे वेझो जाइ मिले, न त वरी माण्हू जो घणा थी था वञनि न, त पोइ वरी वेहण लाइ जाइ कान, उहो परते वञी थो माण्हू बीहे। हिनखे हिते थियो त ॾाढो हिकिड़ो लॻुसि त थी सघे थो त मुंहिंजी मुराद हितां पूरी थिए। हिनखे चई यार भला मां बि परदेसी आहियां, मूंखे पाण सां गॾु वठी हलंदे, अहिड़ी हुनजी ॻाल्हि थो करीं त मां बि हलां, मां बि हुनजो ॿुधां। हुन चयसि पोइ तकिड़ो हल न, तकिड़ो हल, डुक। अदा हे हिन सां गॾु ॿई तकिड़ा तकिड़ा तकिड़ा, हिकिड़ो घरड़ो हुजे हुते अची पहुता। अंदरि जो आया, ॾिसनि त बराबरि माण्हू खचा खच वेठा आहे। पोड़ो आहे, साम्हूं कुर्सी आहे, हुन कुर्सी ते वेठो आहे। पोड़ो किसो पियो थो ॿुधाए, माण्हू चुपड़ी करे किसो पिया था ॿुधाए। हे बि अची वेठा, किसो हलियो पियो। सिज लहण महिल पोड़े पंहिंजो किसो पूरो कयो। किसो पूरो कई, हर को थी पंहिंजे पंहिंजे घर में। माण्हू जो थिया
हिन खे इहा हुई, हे पियो ॻोल्हा करे, हिन खे इहा हुई त इन सां मिलां, माना मुंहिंजो मतिलबु हितां पूरो थिए। हे न वञी पोड़े जो पासो वरितो, पोड़े खे सलाम कई, पोड़े हिन खे सलाम जो जवाबु ॾिनो। अब खीकारियईंसि। हिन पहिरियों त खणी ईअं तक ॿधुसि त ॾाढो तुंहिंजो बयानु भलो हो, ॾाढो शानदार माण्हू आहे, ॾाढी वाह जो तुंहिंजो किसो हुयो। साईं मां हिकिड़ी तव्हांखां ॻाल्हि पुछणु थो चाहियां। चई भाउ पुछ। चई मां परे खां आयो आहियां, तव्हां बि किसा था खणो, मां आयो आहियां सैफुल मलूक ऐं बदी जमाल जो किसो ॻोल्हणु। तव्हां वटि इहो किसो आहे? पोड़े चयसि तो इहो किसो भला ॿुधो आहे? हिन चयो त न, मां त इहो कॾहिं कोन ॿुधो आहे, मां त इहो कॾहिं कोन ॿुधो आहे, कंहिंखां कोन ॿुधो अथमि। पर मां अॼु परे खां इन जे तलाश में आयो, इन कहाणी जी तलाश में आयो आहियां परे खां। जेकॾहिं तो वटि हुजे त महिरबानी करे मूंखे, महिरबानी करे इहो जेको आहे त मूंखे किसो ॾे, छो जो मां इन किसे जी ॻोल्हा में आयो आहियां। ईअं सम्झ त तूं पंहिंजो सदको करे मूंखे ॾे, पंहिंजो सदको करे मूंखे ॾे। पर जेकॾहिं तूं उन जो मुल्ह चवंदे न, जेको मुल्ह चवंदे त मां तोखे मुल्ह बि ॾींदुसि, उहा मूंखे ख़बर आहे त मां केॾी इन किसे जे लाइ तकलीफ़ कई आहे। पर जंहिं तूं मूंखे पाण वटि ग़ुलाम करे रखंदे न त मूंखे उहो बि क़बूलु आहे, पर मूंखे जेको आहे त इहो किसो ॾे। शेख चयसि त तूं परेशान न थी, पर अब ॻाल्हि ॿुध, हे जंहिं न किसे जी ॻोल्हा में तूं निकितो आहे, हे जहिड़ो तहिड़ो किसो न आहे जो ईअं हर एरे गेरे नथू केरे वाट विंदे खे इहो किसो ॿुधाइजे। हिन चयसि ख़ुदा खे मञो, मूंसां बख़ुल न कर, पोइ मूंखे ख़बर आहे त मां केॾो हिन किसे जे लाइ डुकियो। जेको तुंहिंजी दिलि चई मूंखां घुर, जेको तुंहिंजी दिलि चए मूंखां घुर, पर इहो किसो मूंखे पैसा ॾे, मां पैसा ॾींदुमि तोखे, पैसा ॾियां, पर मूंखे इहो किसो। शेख चयसि त हाणे ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं न तूं मूंखां किसो ॿुधणु थो चाहीं, इहो किसो ॿुधणु थो चाहीं त $100 दीनार जे बदिले मां तोखे इहो किसो ॾींदुसि। 5 शर्त हूंदई। हिन चयसि त आसरो थियो। हिन चयसि मां तोखे 100 दीनार बि ॾींदुसि, 10 दीनार इनाम बि ॾींदुसि, ऐं जेके तुंहिंजी शर्तूं हूंदियूं न मां उहे शर्तूं पूरी कंदुसि। शेख चयसि पक? हा साईं पक। उहा मूंखे ख़बर आहे न त मां हिन किसे जे लाइ केॾो डुकियो आहियां। चई त पोइ ठीकु आहे, वञ तूं 80 रुपया खणी आ त मां तोखे किसो ॾसां। हे पोड़ी खां मोकिलाई, सिधो आयो उते जेका वती ऐं जाइड़ी वती मसवार ते आयो, अची दड़ो खोले, मालिक त हिनखे 50,000 दीनार ॾिना हा न, ऐं उनजो ई चवल हुयुसि त जे इन खां वधीक में तव्हांखे सौदो थिए न त वधीक में बि सौदो कजो, पर मतिलबु इहो किसो तव्हां ज़रूरु मुंहिंजे लाइ खणी अचो। हुन चयसि 100 दीनार। हिन 100 दीनार हिकिड़ी थेली ठाहे, उन में 100 दीनार हिन खयो, 100 दीनार खईं, कपिड़ा मटे। हाणे
फज़ीलत भरियो थी ऐं पातो शेख वटि। हे जीअं शेख वटि आयो ॾिसे त शेख पंहिंजे दर ते बीठो, हिन खे सलाम कयसि, सलाम जो जवाबु ॾिनई, हिन खे 100 दीनार थेली ॾिनई, थेली न वरिती, ग़ुलाम खे वठी पंहिंजे घर अंदरि वियो, ग़ुलाम खे वेहारे हे अंदरि वियो, वरी कलम मस ऐं कागज़ खणी आयो ऐं हिकिड़ो किताब बि खणी आयो। हिन खे चई त हाणे हिते वेह, पढ़ियल आहीं? चई हा मां पढ़ियल आहियां। चई हेठि कलम, हेठि मस, हेठि कागज़, हेठि किताब जंहिंमें सैफ़ अल मलूक जो किसो आहे, हाणे हिते वेही इहो किसो नकुल कर। ग़ुलाम साईं बिस्मिल्लाह करे लिखणु शुरू कयो। न बुख जी ॻणती, न उञ जी ॻणती, न थक जी ॻणती, न निंड जी ॻणती। तव्हां त ग़ुलाम किताब सॼो पूरो करे छॾियो। वरी शेख खे पना ॾेखारे त ॾिस त हिन में का ग़लती। शेख चए सवा सही आहे, पर हाणे तूं मुंहिंजा शर्त त ॿुध न। पहिरियों शर्त त मुंहिंजो इहो अथई त हे जेको मां किसो तोखे ॾियां थो, इहो किसो ईअं राह वेंदनि खे, बेक़दरनि खे न ई ॿुधाइणो, जो जंहिंजो ख़्यालु ई न हुजे उनखे भई इहो किसो ॿुधाए। न न न न, जंहिं वटि क़दुरु हुजे उनखे ॿुधाइजांइ, राह वेंदे खे इहो किसो न ॿुधाइजांइ। न मायुनि खे ॿुधाइजांइ, न ॿारनि खे ॿुधाइजांइ, न ग़ुलामनि खे ॿुधाइजांइ, न बेअक़ूल ऐं बेवकूफ़नि खे ॿुधाइजांइ, न ॿारनि खे ॿुधाइजांइ। हीउ किसो अथई सिर्फ़ु अमीर, बादशाह, वज़ीर, आलिम ऐं फाज़ुल जेके आहिनि उन्हनि जे साम्हूं तोखे हीउ किसो पेश करिणो आहे। मुंहिंजा शर्त इहे बि माना जहिड़े तहिड़े जे मयार वटां हीउ किसो न आहे जो तूं उन जे अॻियां वेही हीउ किसो बयानु करे। ग़ुलाम जे साईं मूंखे सभु शर्त क़बूल आहिनि, कसम खणायो, साख खणायो, जेको चओ मां कयां, मूंखे तव्हांजा सभु शर्त क़बूल आहिनि। शेख चयसि त बाबा ठीकु आहे, बसि हाणे किसो तोखे मां ॾिनो, तोसां जेका ॿोली हुई इहो किसो अथई। हे शेख जा हथ पकिड़े हथनि खे चुमी ॾिनई, शेख खां मोकिलाए। शेख खां मोकिलाए आयो पंहिंजे जाइ ते, ॾाढो ख़ुशि हो त पंधु सजायो थियो, मालिक राज़ी थींदो, मालिक इनाम ॾींदो, वॾी ॻाल्हि त मालिक जी बि इज़त थींदी। ॾाढो ख़ुशि हुजे, अची जेको सामान सड़ो हुयुसि उहो पंहिंजो सामान सड़ो संभाले ऐं हिन सफ़र शुरू कयो, वापसी आई। ॾाढो ख़ुशि हुजे, एॾो ख़ुशि हुजे जो न ॾींहं जी ॻणती पियो करे, न गर्मीअ जी ॻणती पियो करे, न राति जो खुटको पियो ॾिसे, राति जो बि सफ़र। तव्हां त अची पंहिंजे मुल्क में पाते। जीअं शहर जे ॿाहिरां पहुतो, माण्हू मिलियुसि, उनखे माण्हू खे चई त वञी ताजर खे, हसन खे ख़ुशख़बरी ॾे, उनखे चयो त तुंहिंजो ग़ुलाम मोटी आयो ऐं कामयाबु थी आयो। जॾहिं ग़ुलाम पंहिंजे मालिक जे शहर में पहुतो, हाणे इन में ईअं सम्झो त बाक़ी 10 ॾींहं वञी मुदे में बचा। जेको ताजिर हसन बादशाह सां वाइदो करे आयो हो त मूंखे 1 साल मोहलत ॾे त मां तोखे इहो किसो ॿुधाईंदुमि, उन में बाक़ी वञी करे 10 ॾींहं बचा। अची मालिक जे साम्हूं थियो, मालिक खे ख़ुशख़बरी ॾिनई त साईं जंहिं कम सां मूंखे मोकिलियो आहे मां तव्हांजो कमु पूरो करे आयुमि। ॾाढो मालिक बि ख़ुशि थियो। हिन उहो किताबु जेको हथ सां लिखियो आहे, उहो किताबु मालिक खे, जंहिंमें सैफ़ अल मलूक ऐं बदी जमाल जो किसो लिखियलु। मालिक जो किसो ॾिठो, किताबु ॾिठईं, सॼो हिन जे हथ में किताबु ॾिठईं, पंहिंजा कपिड़ा लाहे हिनखे ॾिनई, चई मां हिन खां वधीक तोखे छा ॾियां। 10 असील घोड़ा, 10 उठ, 10 खच्चर ऐं 3 ग़ुलाम ॾिनईसि, अचे हे तोखे इनाम। वेठो, अञा 2-3 ॾींहं हुया,
पाण किताब खे खोलियईं, वरी पाण हिन ताजर पंहिंजे हथ अखरी सां तफ़सील सां इहो किसो लिखी तयारु किताब करे अची बादशाह वटि पहुतो। बादशाह जे साम्हूं अची पहुतो। बादशाह खे चई, बादशाह सलामत, मां तव्हां साल तव्हां खां मोहलत वरिती हुई, मां अहिड़ो हिकिड़ो प्यारो ऐं कामयाबु हिकिड़ो किसो तव्हां वटि खणी आयो आहियां जो तव्हां मूंखे उमेदु आहे त तव्हां कॾहिं न ॿुधो। बादशाह हुकुम कयो त जेके सम्झ वारा अमीर ऐं वज़ीर हुजनि, पढ़िया लिखिया हुजनि, आलिम हुजनि, सम्झ वारा, उहे सभु हाज़ुर थियनि। छो जो हुन ॿुधायसि त जंहिंखां किसो वरितो त हुनजो शर्त इहो त जहिड़े तहिड़े जॻह इहो किसो तोखे बयानु न आहे करणो। हाणे साईं सभु शहर जा अमीर वज़ीर इल्म वारा उहे सभु अची वेठा, हिन खे साम्हूं कुर्सी ॾिननि, त बाबा हाणे तूं किसो ॿुधाए। सैफ अल मलूक ऐं बदी जमाल जो किसो।